अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल वाला ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? मैनू नहीं सब दोस्त ठीक ठाक हूंदो, जिथे भी हूंदो ख़ुशि ऐं आबाद हूंदो। तो दोस्तों मां पंहिंजे स्टूडियो में मौजूद आहियां। मां तव्हां सां अॼु मुखालिफ़ थियो आहियां, तव्हांजे साम्हूं आहियां पंहिंजे यूट्यूब चैनल ते, वफ़ा यासिर ऑफिशियल चैनल ते। तो दोस्तों मुंहिंजो यूट्यूब चैनल ॿियो बि आहे, हसन प्रोडक्शन जे नाले सां कंपनी जो चैनल आहे ऐं कंपनी जो यूट्यूब चैनल आहे। ऐं मां पंहिंजो ई ॿियो चैनल ठाहियो आहे हिन वजह सां, त उहो कंपनी जो आहे। काफ़ी सिंगर जा, काफ़ी फ़नकारनि जा, काफ़ी आर्टिस्टनि जा, काफ़ी शाइरनि जा हुन ते सॉन्ग अपलोड थींदा रहंदा आहिनि। हिन करे मां पंहिंजो ई चैनल ठाहियो आहे, छो त हुन ते मुंहिंजा सिर्फ़ु वीडियो ईंदा त ॾिसण वारा व्यूज़र परेशान थी वेंदा, त दिलि में हाणे छा सोचींदा त यार सिर्फ़ु यासिर भाई जा वीडियो ई अचनि था। हिन जे करे मां पंहिंजे ॿुधणनि जे लाइ, मां पंहिंजे चाहींदड़नि जे लाइ, जेके मूंखे पसंदि करनि था उन्हनि जी वॾी महिरबानी, ऐं जेके मुंहिंजे आवाज़ खे पसंदि करनि था उन्हनि जी बि वॾी महिरबानी। हुननि जे लाइ मां ई वफ़ा यासिर ऑफिशियल चैनल ठाहियो आहे, पंहिंजो पेज ठाहियो आहे। हिनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, सपोर्ट कयो, जीअं त नई अचण वारी वीडियो, नई अचण वारी नोटिफिकेशन, नई अचण वारी अपडेट तव्हां सभिनी दोस्तनि ताईं पुॼी सघे। दोस्तो मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेको इंसानु जेको बि कमु करे उहो प्रोपर कमु करे, सही तरीक़े सां कमु करे, ऐं उहो रियल कमु करे ऐं सही तरीक़े सां कमु करे, ऐं जेको बि कमु करे चाहे थोरो करे, जेतिरो बि थोरो थिए घटि थिए पर सही कमु थिए, रियल कमु थिए, ऐं कॉपीटेशन न थिए, कंहिंजी कॉपी न कई वञे। ऐं अक्सर मां यूट्यूब ते, फेसबुक ते ऐं टिकटॉक ते त माना काफ़ी वायरल मां अहिड़ियूं शयूं ॾिसां थो जेके माना मुंहिंजे ॿुधण खां ॿारनि ऐं मुंहिंजे सम्झ खां ॿारनि माण्हू अलाए कीअं था ॿुधनि, अलाए कीअं था पसंदि कनि, अलाए कीअं था माण्हुनि खे उहे गाना वणनि, उहे वीडियो वणनि, ऐं उहे क्लिपूं जेके अचनि थियूं टिकटॉक ते अलाए कीअं थियूं माण्हुनि खे वणनि। मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। ऐं दोस्त अलाए कीअं था पसंदि कनि, उन्हनि ते वीडियो ठाहिनि था ऐं हुननि ते माना वीडियो ठाहिनि था, उन्हनि गाननि ते वीडियो ठाहिनि था ऐं हुननि ते माना पंहिंजा फ़ोटू रखनि था, टिकटॉक ते अपलोड कनि था। इहो नथा ॾिसनि त हीअ कॉपीटेशन आहे या हीअ ट्रैक रिमूव थियल आहे, इहो माना कीअं आहे, कहिड़े तरीक़े सां ॻायल आहे, ऐं हिन जो रिदम छा आहे, ॿोल छा आहे, लय में आहे, लय खां ॿाहिरि आहे, ट्रैक में आहे, छा अल्फाज़ आहिनि, अल्फाज़ कहिड़े तरीक़े सां ॻायल आहिनि, ऐं अल्फाज़ सही ॻायल आहिनि या ग़लति ॻायल आहिनि, ऐं कहिड़े तरीक़े जी शाइरी आहे, कहिड़े टॉपिक ते शाइरी ॻायल आहे, ऐं फ़नकार कहिड़े माना ज़हन ते ॻाई आहे, ऐं जेको आहे सो लिखण वारे शाइर जेको आहे सो कहिड़े ज़हन ते लिखी आहे। तो दोस्तो असांजा सिंधी ॿाहिरि जेके ॿुधंदड़ आहिनि सिंधी फ़नकारनि खे, उहे इहो नथा ॾिसनि, बसि वाह वाह हाय हाय टां टां लॻी पई आहे। दोस्तो कुझु सम्झो, कुझु हिन फ़न खे सम्झो त कहिड़ो सॉन्ग जेको आहे कहिड़े तरीक़े जो आहे, हुन ते कहिड़े तरीक़े सां वीडियो ठाहिणु घुरिजे, ऐं जेको फ़नकार ॻाए थो हुन फ़नकार खे बि तव्हां ॾिसो त हीअ लय खां ॿाहिरि आहे, लय में आहे, रिदम में आहे, ट्रैक में आहे, या लय खां, ट्रैक खां, रिदम खां ॿाहिरि थो वञे, या ट्रैक ॿाहिरि आहे, या फ़नकार ॿाहिरि आहे, या शाइरी जा अल्फाज़ कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके माना ट्रैक खां ई ॿाहिरि निकिरी वेंदा आहिनि। शाइरी जा अल्फाज़ अॼुकल्ह जा माशाअल्लाह शाइर बि अहिड़ा आहिनि जेके न काफ़ियो था मिलाइनि ऐं न जेको आहे का ॻाल्हि था मिलाइनि, ऐं न को का शइ माना हुन में अल्फाज़ मिलाइनि था। बसि पेन हथ में आहे, कापी हथ में आहे, हणणा वठां लॻी पई आहे। दोस्तो ॾिसूं था ख़ुदा जा रंग किथे दुनिया पहुची वई आहे। ऐं अक्सर मां तव्हांखे कम वारी ॻाल्हि ॿुधायां त पुराणे शाइरनि, पुराणे फ़नकारनि, पुराणे आर्टिस्टनि ऐं पुराणे जेको आहे अदाकारनि जो को बि वैल्यू नाहे, को बि क़दुरु नाहे।
हुननि जी का बि माना कंहिं बि क़िस्म जी का बि रिस्पॉन्स न आहे। हुननि खे केरु पुछे बि कोन थो। अॼुकल्ह जा नवां शाइर आया आहिनि दोस्तो, जंहिंखे पंहिंजो नालो बि नथो लिखणु अचे। मां वाज़े करे चवां थो, जंहिं शाइर खे पंहिंजो नालो बि नथो लिखणु अचे, हुन जी कॾ माण्हू अलाए कीअं था भॼन वाह वाह था कनि, वाह वाह टाटा बाय बाय। यार वॾी ॻाल्हि आहे। ऐं हुन दौर जा शाइर, जंहिं दौर में शमन मिराली साहब फ़नकार हो, जंहिं दौर में मुख्तियार शीदी फ़नकार हो, जंहिं दौर में जलाल चांडियो फ़नकार हो, जंहिं दौर में जोगी जलाल फ़नकार हो, हुन दौर जे शाइरनि जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त माना जेको आहे सो 3 ॾींहं 4 ॾींहं लॻी वेंदा हुया हिकिड़े सॉन्ग रिकॉर्डिंग करण में, हिकिड़े सॉन्ग खे लिखण में ऐं हिकिड़े सॉन्ग खे ठाहिण में। हुननि शाइरनि हुन दौर में हुननि शाइरनि जेका जफ़ाकशी कई, जेका महिनत कई, ऐं जेका हुन दौर में हुन शाइरनि जेका जफ़ाकशी कई, महिनत कई, ऐं जेका लिखण ते अल्फाज़नि ते जेका महिनत कई, अॼु हुन शाइरनि जो को क़दुरु ई न आहे, हुन फ़नकारनि जो को क़दुरु ई न आहे। ऐं हुन फ़नकारनि ॾे केरु ॾिसे ई कोन थो। जिथां जंहिंखे अचे थो उतां अल्फाज़ हाणे थो, जिथां जंहिंखे अचे थो कम खे खयूं बीठो आहे। दोस्तो हेॾे ॾिसो, कुझु राम कयो, कुझु असां ते राम कयो, कुझु सिंध वारनि ते राम कयो। मुंहिंजो बि स्टूडियो आहे, मुंहिंजी बि कंपनी आहे, मां बि कंपनी हलायां पियो, पर मां ईअं नथो कयां जीअं तव्हां कयो था। कुझु ख़्यालु कयो, कुझु मां वटि ॿिया अल्फाज़ ई न आहिनि जेको तव्हां सां ॻाल्हाए सघां। ऐं कुझु ख़्यालु कयो, राम कयो, ऐं शाइरी अहिड़ी ॻायो जेका शाइरी तव्हांखे मज़ो ॾिए, ऐं अहिड़ी शाइरी हुजे जेका अॻिए खे ॿुधण में दिलि खे राहत मिले। तो दोस्तो अहिड़ी शाइरी न हुजे जेको अॻिए खे बोर करे, ऐं जेको सुरीले आवाज़ वारो आहे हुनजो को क़दुरु ई न आहे। चवनि था यार हिन खे छॾ, फिलाणो हलाए। यार अजीब ॻाल्हि आहे तव्हांजी, कसम आहे ख़ुदा जो। शमन मिराली जो बि को दौर हो, ॼनि फ़नकारनि जो बि को दौर हो, हुननि शाइरनि जो फ़नकारनि जो को क़दुरु ई न आहे। बसि यार छा चइजे, कुझु नथा चई सघूं, कुझु नथा चई सघूं यार, कुझु नथा चई सघूं। बसि ॾिसूं पिया ख़ुदा जा रंग ॾिसूं पिया। दोस्तो वरी बि मां तव्हांखे चवां थो त पुराणे शाइरनि जो, पुराणे फ़नकारनि जो, पुराणे आर्टिस्टनि जो ऐं पुराणे अदबियुनि जो क़दुरु कयो, ऐं हुननि जी सपोर्ट कयो, रिस्पॉन्स कयो, हुननि खे ॾिसो, ऐं हुननि सां गॾु विहो, हुननि खां पुछा कयो त तव्हांजे दौर में छा हुयो, छा कोन हुयो, तव्हांजो दौरु कीअं हुयो, कीअं कोन हुयो, तव्हांजे दौर में कहिड़ा कहिड़ा फ़नकार हुया, तव्हांजे दौर में कहिड़ा कहिड़ा अदाकार हुया, तव्हांजे दौर में कहिड़ा कहिड़ा आर्टिस्ट तव्हां सां गॾु कमु कंदा हुया, ऐं हुन टाइम ते कहिड़े कहिड़े फ़नकारनि जो उरूज हुयो, हुननि खां पुछा कयो। ऐं जेको बि कमु कयो, शाइरी हुजे, फ़नकारी हुजे, जहिड़ो बि कमु कयो, अॻु में पंहिंजो उस्तादु ॾिसो, अॻु में पंहिंजे उस्ताद खां दुआऊं वठो, हुन खां सिखिया वठो, ऐं हुन खां कमु ॾिसो, ऐं उस्ताद खे चओ त असांखे सेखार। बाक़ी बग़ैर उस्ताद जे कहिड़ो माण्हू आहे यार, ईअं न कयो। सुठा सुठा आर्टिस्ट पिया आहिनि, सुठा सुठा फ़नकार पिया आहिनि, अञा बि हुन दौर जा, पुराणे दौर जा फ़नकार पिया आहिनि सिंध में। ईअं न कयो दोस्तो, ईअं न कयो। हुन दौर जा जेके फ़नकार, हुन दौर जा जेके शाइर पिया आहिनि, कुझु अलाह खे प्यारा थी विया, कुझु अञा आहिनि। हुननि सां गॾु विहो, हुननि खे, हुननि जो इज़त कयो, हुनखे मान ॾियो, ऐं हुननि जो क़दुरु कयो दोस्तो। ऐं वधीक मां तव्हांखे कुझु नथो चवणु चाहियां, ऐं न को मां तव्हांखे चवां थो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो। न, फॉलो कंदा वे, शेयर कंदा वे, सब्सक्राइब कंदा वे, लाइक कंदा वे, कमेंट कंदा वे, उहा तव्हांजी पंहिंजी दिलि जी मर्ज़ी आहे। कंदा वे बि तव्हांजी महिरबानी, न कंदा वे बि तव्हांजी महिरबानी थींदी। दोस्तो पुराणे शाइरनि, पुराणे फ़नकारनि,
पुराणे अदीबनि जो क़दुरु कयो ऐं हुननि जो क़दुरु कयो, हुननि खां पुछा कयो ऐं हुननि सां गॾु विहो ऐं हुननि सां गॾु वक़्तु गुज़ारियो। दोस्तो वधीक मां तव्हांखे कुझु न चवंदुमि ऐं उमेदु हूंदी सभु दोस्त ख़ुशि हूंदव, जिथे बि हूंदव ख़ुशि ऐं आबादु हूंदव। दोस्तो वीडियो वॾी थी वई आहे ऐं ॾिसणु न विसारींदा हिन वीडियो खे। ऐं दोस्तो मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। वॾी महिरबानी दोस्तनि जी, थैंक यू।